जसकम ज़िले में चारी पारा क़ौमी कारकुन शहीद अफज़ल लुंड ऐं मुल्कजान पीरज़ादो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ज़िले अॻवान सुजील सारियो ज़ुल्फ़कार ॾेथो शहज़ाद समो दाऊद आराई सदाम खुसो इक़बाल ॾेथो ऐं ॿियनि जी अॻवानी में मटियारी प्रेस करण अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त सिंध में हिकु नओं वारदात जो तरीक़ो इस्तेमालु थी रहियो आहे त मुख़्तलिफ़ अरबनि सां क़ौमी कारकुननि खे क़त्ल करे ॿियो रंग ॾिनो पियो वञे ऐं क़ातिल आज़ाद घुमंदा रहंदा आहिनि। पहिरियां टंडो आदम में शहीद अफज़ल लुंड खे क़त्ल कयो वियो, जंहिंखां पोइ हैदराबाद में डिस्कम अॻवान मुल्कजान पीरज़ादो खे क़त्ल कयो वियो, जंहिं केस में सैफ जतोई नामज़द आहे, पोइ बि अञा ताईं खेसि गिरफ़्तार न थी सघियो आहे। असां मुतालबो था कयूं त क़ौमी कारकुननि जे क़ातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।